नाज़रीन पेश आहिन इलाइक़ाई ख़बरूं। टंडोलिया ट्रैफिक पुलिस रिश्वत एवज़ हेवी गाड़ियूं शहर अंदर दाख़िल कराइण वारो कारनामो साम्हूं अची वियो। शहर अंदर हेवी गाड़ियुनि जो टाइम रात जो 10 वॻे, नंढियुनि गाड़ियुनि जो टाइम 8 वॻे ताईं आहे। ट्रैफिक पुलिस रिश्वत वठी शहर अंदर हेवी गाड़ियूं दाख़िल थियण ॾिए थी, जंहिं सबबि शहर अंदर ट्रैफिक जाम थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। ट्रैफिक जाम हुजण करे मरीज़, स्कूल जे ॿारनि समेत आम वाट वेंदड़ अवाम सख़्त परेशान आहे। प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ते ख़बरूं हलण बावजूद रिश्वतखोर अमलदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई अमल में नाहे अची सघी, जंहिं ते टंडोलिया सुञाण धुरिन, शहरनि, वापारियुनि, स्कूली ॿारनि जे वालिदेन ॻणती ज़ाहिर कंदे DIG हैदराबाद SSP टंडोलिया खां फौरी नोटिस वठी रिश्वतखोर ट्रैफिक पुलिस जे ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। गंबट लॻ UC दराज़ा शरीफ़ जे वार्ड नंबर 1 जे ॻोठ दुर मोहम्मद ॼामड़ो में केतिरनि ई महीननि खां बरसात जो गंदो पाणी बीठल ॻोठ दुर मोहम्मद ॼामड़ो सां चूंडियल नुमाइंदनि पारां माटेली मां वारो सलूक कयो वञे थो। ॻोठ दुर मोहम्मद ॼामड़ो जो रहवासी फ़ौजी इमाम बख़्श ॼामड़ो वफ़ात करे वियो, जंहिंजो लाश वारिस दफ़नाइण जे लाइ बरसात जे गंदे पाणी मां क़ब्रिस्तान ॾे खणी वञी रहिया आहिनि। ॻोठ दुर मोहम्मद ॼामड़ो जे रहवासियुनि जो चवणु आहे त असां ॾे हिन महल ताईं केरु लड़ी बि नाहे आयो। बरसात बंदि थियण खे 4 महीना गुज़री विया आहिनि, पर असांजे ॻोठ मां अञा बरसात जो पाणी नेकाल न कयो वियो आहे। रहवासियुनि जो वधीक चवणु आहे त हितां जे चूंडियल नुमाइंदनि मिली भगत करे कूड़ी कागज़ी कार्रवाई ॾेखारे डीज़ल जा ड्रम हड़प करे छॾिया। हुननि DC ख़ैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे घुर कई आहे त असांजे ॻोठ दुर मोहम्मद ॼामड़ो मां जल्द बरसात जो गंदो पाणी नेकाल कराइनि त असांजा रस्ता क्लियर थियनि, त जीअं असां सुकून सां पंहिंजे घरनि ॾांहुं अची वञी सघूं। कुबो सईद खान में मेन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कुबो सईद खान में सहूलतुनि ॼाणाठ शागिर्दनि पारां मुज़ाहिरो कयो वियो। उन सिलसिले में स्कूल जे उस्तादनि अब्दुल्ला खोसो, मोहम्मद अफज़ल मक्सी ऐं शागिर्दनि जो चवणु हुयो त बरसातुनि दौरान स्कूल जी बिल्डिंग पोयां किरी पई आहे ऐं दर ऐं दरवाज़ा नामालूम चोर पटे खणी विया आहिनि ऐं फर्नीचर पिणु ग़ाइबु आहे। अहिड़े माहौल में ॿारनि खे पढ़ाइण में ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिन गंदगी जे माहौल में बग़ैर दर दरिन ऐं फर्नीचर जे तालीम जारी रखणु तमामु ॾुखियो आहे। उस्तादनि शागिर्दनि आला अख़्तियारनि खां नोटिस वठी स्कूल रिपेयर कराइण ऐं फर्नीचर समेत ॿियूं सहूलतूं ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। भानसदाबाद आबपाशी खाते जी नाअहली सिंधु दरिया जे LS बचाव बंद खे लॻल कट 4 महीना गुज़रण बावजूद बि बंद न थी सघिया। ॻोठ करमपुर ऐं उन जे भरपासे वटां लॻल 4 कट बंद न थियण सबबि अवाम खे तकलीफ़ूं। आबपाशी अमले मंछर ढंढ जो ॿोॾि वारो पाणी सिंधु दरिया में ख़ारिज करण लाइ 4 मुख़्तलिफ़ हंधनि ते कट लॻाया विया हुआ। कट बंद न थियण सबबि टल्टी ऐं करमपुर समेत 30 खां वधीक ॻोठनि जो सेवण सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत आरसी तौर ते ज़मीनुनि मां रस्तो ठाहे छॾियो। रहवासियुनि मुतालबो कयो त LS बचाव बंद खे लॻल समूरा कट फौरी तौर ते बंदि कया वञनि। सांगड़ भरिसां 10 चक स्टाफ वटि रोड हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल में सवार गुजरी वासण औरत फ़ौत थी वई आहे ऐं संदसि भाउ यासिर पठाण ज़ख़्मी थी पियो। इतला ते इलाइक़े वासियुनि फ़ौती औरत जो लाश ऐं ज़ख़्मी खे सांगड़ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिते औरत जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। टंडो आदम में गवर्नमेंट सर सैयद हाई स्कूल में सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। शागिर्दनि पारां ज़बरदस्त ख़ाका, टेबलोज़, तक़रीरूं पेश कयूं वयूं, जॾहिं त शागिर्दनि नबील समो, हाशिम थेबो, राशिद जमाली, जावेद, फहद सुमरो, अहद समेत ॿियनि शागिर्दनि तालीम सिंध जी अज़मत ऐं सिंधी गीतनि ते टेबलोज़ ख़ाका पेश करे वेठलनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। तक़रीब खे ख़िताब कंदे गवर्नमेंट सर सैयद हाई स्कूल जे हेड मास्टर राणा यूनिस, उस्तादनि मोहम्मद सिद्दीक़ समो ख़िताब कंदे चयो त सकाफ़ती ॾिहाड़ो हर साल जीअं हिन साल बि असां स्कूल में तक़रीब मुनक़िद कंदा आहियूं। असीं समूरी सहाफ़ी बिरादरी खे मुबारकूं ॾियूं था, जिन जे इदारे जे अॻवाननि पारां सकाफ़ती ॾिहाड़े जो ऐलान करे सभिनी सिंधियुनि खे हिक जाइ ते गॾु कयो आहे। असांजी सकाफ़त तहज़ीब तमामु क़दीमी आहे। असांजे स्कूलनि जे शागिर्दनि ज़बरदस्त परफॉर्मेंस ॾेखारी आहे। असीं खेनि शाबाशी ॾियूं था। पूरे मुल्क जियां ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पिणु करप्शन जे ख़ात्मे वारे आलमी दिहाड़े जे मौक़े ते आगाही रैली कढी वई।
पूरी दुनिया समेत पाकिस्तान में पिण अॼु करप्शन जे ख़ात्मे जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वियो। उन सिलसिले में अॼु डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन शहीद बेनज़ीराबाद में नादिर अली अबड़ो जी अॻवानी में DC हाई स्कूल खां प्रेस क्लब नवाबशाह ताईं हिकु वॾी रैली कढी वई, जंहिंमें एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर मोहम्मद साबिर कुरैशी, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन गुलाम अब्बास गोराहो, असिस्टेंट कमिश्नर इकबाल अहमद तुनियो, ताजर इतिहाद अॻवाणनि समेत मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि, समाजी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि, सहाफ़िन, शहरनि, कॉलेज ऐं स्कूलनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾी तइदाद में शिरकत कई। ॿिए तरफ़ एंटी करप्शन खैरपुर पारां रिश्वत खे ख़त्म करण लाइ सर्कल ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में एंटी करप्शन जे ऑफिसरनि ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त रिश्वत जे ख़ात्मे लाइ एंटी करप्शन खैरपुर पारां अॼोकी जागरता रैली कढी वई आहे। मुख़्तलिफ़ इदारनि में रिश्वत वठंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं करे एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट सिंध पंहिंजो भरपूर किरदार अदा कयो आहे ऐं रिश्वत हिकु मुआशिरे जो नासूर आहे जंहिंखे हमेशह लाइ ख़त्म करणो पवंदो। छाछरो में सरकारी स्कूलनि में ॿारनि जी दाख़िला मुहिम जे हवाले सां जागरता रैली कढी वई, जंहिंमें समाजी तंज़ीम ऐं तालीम खाते जे ऑफिसरनि ऐं शागिर्दनि पारां पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जी नारेबाज़ी सां रैली कढी वई। अॻवाणनि चयो त वालिदेन खे घुर्जे त पंहिंजे ॿारनि खे वधि में वधि सरकारी स्कूलनि में दाख़िलाऊं कराइनि।